मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों ऐं भाइरो, सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जे मामले में कॾहिं बि कंप्रोमाइज़ न कजो। इहो दीन इस्लाम जो अव्वलीन असांखे सबक़ ॾिनल आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में जॾहिं सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जी गुस्ताख़ी मुनाफ़िक़नि करण जी कोशिश कई त अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान में 3-4 ताक़ीदूं हणी करे उन ज़ालिमनि जो रद्द कयो ऐं फरमायो अला इन्नहुम हुमुस सुफ़हाओ, इहे ज़ालिम जेके सहाबा जी गुस्ताख़ी करण जी कोशिश था कनि इहे पाण बेवकूफ़ आहिनि। त अल्लाह रब्बुल आलमीन असांखे इब्तिदा खां इहा ॻाल्हि सम्झाई त सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जे जॾहिं दिफ़ा जी ॻाल्हि ईंदी त उते ज़रे बराबरि बि कंप्रोमाइज़ न कयो वेंदो, बल्कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़िंदगी में असांखे ख़ासि सबक़ ॾिनो। फरमायो ला तसुब्बू असहाबी, मुंहिंजे सहाबा जे ख़िलाफ़ कॾहिं बि पंहिंजी ज़बान न खोलिजो। असांखे सहाबा ऐं अहले बैत जी तक़सीम ॼाणाए करे ऐं असांखे दीन इस्लाम खां मुतनफ़िर कयो थो वञे। हालांकि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जी बि पारत कई ऐं ख़ासि अहले बैत जी बि पारत कई। सैयदना अब्दुल्लाह बिन मुग़फ़्फ़ल रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो, जामे तिरमिज़ी में इमाम तिरमिज़ी रहमहुल्लाह इन हदीस के ज़िक्र कयो आहे, इमाम अलबानी रहमहुल्लाह इन हदीस के हसन दर्जे जो हुकुम लगायो आहे त सहाबी चए थो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ासि पारत कई, फरमायो अल्लाह अल्लाह फी असहाबी ला तत्तखिज़ू मिन बादी ख़रदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजे सहाबा जी पारत हुजेव, मुंहिंजे सहाबा जी पारत हुजेव, मुंहिंजे वञण खां पोइ मुंहिंजे सहाबा खे कुझु बि न चइजो। सैयदना ज़ैद बिन अरक़म रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे अहले बैत जे हवाले सां पारत कई ऐं फरमायो उज़क्किरुकुमुल्लाह फी अहले बैती, मां तव्हांखे पंहिंजे अहले बैत जी ख़ासि पारत करे थो वञा, मुंहिंजे अहले बैत जो ख़्यालु कजो। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेतिरो फ़िक्र सहाबा जो हुयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उन खां वधीक ओतिरी मुहबत अहले बैत सां बि हुई। अहले बैत ऐं सहाबा अलॻि न आहिनि, इहो हिकु अॼोके मुस्लमान खे सम्झणो आहे। इन जे करे जेको बि माण्हू सहाबा जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो इन मसइले ते बि कंप्रोमाइज़ न कबो ऐं जेको अहले बैत जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइबो इन मसइले ते बि कंप्रोमाइज़ न कबो। असांजी दिलुनि में जेतिरी मुहबत सहाबा जे लाइ आहे उन खां डबल मुहबत अहले बैत जे लाइ आहे, लेकिन दीन जा ठेकेदार सहाबा आहिनि, सहाबा जे हवाले सां ज़रे बराबरि बि असांखे कंप्रोमाइज़ न आहे करिणो। यादि रखिजो अज़ीज़ भाइरो, इहे जेके माण्हू न इन्हनि जो असुलु हदफ़ सहाबा न आहिनि, दीन अथव। जॾहिं सहाबा जी ज़ात खे मुबहम कयो वेंदो, सहाबा जी ज़ात खे एबदार कयो वेंदो त दीन खे एबदार आहे। असल इन माण्हुनि खे दीन खे एबदार करिणो आहे, पोइ दीन पहुचाइण वारा सहाबा आहिनि त सहाबा खे टारगेट करण जी कोशिशि था कनि। यादि रखो अज़ीज़ भाइरो, इन ज़ालिमनि खे कहिड़ी बि सूरत में न आहे छॾिणो। जेको बि सहाबा जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइण जी कोशिशि करे उन जी ज़बान बंदि करणु हर मुस्लमान ते फ़र्ज़ु आहे।